पीपल्स पार्टी के बजट पास कराइण में कंहिं बि पार्टी जी ज़रूरत नाहे। अपोजिशन बजट वारे ॾींहुं एहतजाज कयो जेको गैर मुनासिब हो। एहतजाज भली थे हा पर तरीक़ेकार गलत हो। बजट तकरीर दौरान क़यादत खिलाफ न ॻाल्हाइण बाबत तय थियो हो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी सिंध असेंबली जे बजट इजलास में तकरीर संदसि चवण आहे त अपोजिशन लीडर फ़ोन करे वॾे वज़ीर सां मिलण जी दरख़्वास्त कई। वॾे वज़ीर वाज़े कयो त कंहिं बि मेंबर खे अलॻि स्कीमूं न मिलंदियूं। PND में इलाक़ वाइज़ स्कीमूं रखियूं वयूं आहिनि। रिकॉर्ड ते मौजूदु आहे। अली खुर्शीदी फरियाल तालपुर वटि बि आयो। ईरान जा सुबुह सवेर इसराइल ते मीज़ाइल हमला। इसराइली दिफ़ाई निज़ाम ईरानी मीज़ाइल रोकण में नाकाम। वधीक 5 इसराइली मारिजी विया, केतिरा ई गुम, 100 खां वधीक ज़ख़्मी। हिफ़ाज़ती पावर प्लांट ते मीज़ाइल हमले बैदि बाहि लॻी वई। इसराइल जे केतिरनि ई शहरनि में बिजली बंदि, तेल अवीव में तबाही, केतिरियूं ई इमारतूं ऐं गाॾियूं ढेर बणिजी वयूं। इसराइली शहरनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। पासदाराने इनक़िलाब जो चवणु आहे त इसराइल ते हमले में नवां तरीक़ा इख़्तियार कया विया, जंहिं सबबि इसराइली निज़ाम हिक ॿिए खे निशानो बणाइण लॻो। तेल अवीव में ईरानी मीज़ाइल हमले सबबि अमरीकी सफ़ारतखाने खे मामूली नुक़सान। अमलो महफ़ूज़ रहियो। सफ़ारतखानो अॼु बंदि रखण जो ऐलान। इसराइल पारां तेहरान वेझो ईरान जे मीज़ाइल ठिकाननि खे निशानो बणाइण जी दावा। फर्दू पावर प्लांट भरिसां धमाको, 2.5 जी शिदत सां ज़िलज़िलो। नेतन्याहू जे सलाहकार जो चवणु आहे त ईरान वटि अञा बि हज़ारें मीज़ाइल आहिनि। गुज़िरियल ॾींहं इसराइली हमले में पासदाराने इनक़िलाब इंटेलिजेंस सरबराह नाइब समेत शहीद थिया। ईरान इसराइली ॻुझे इदारे मौसूलात जासूसी जी इल्ज़ाम में हिकु ॼणे खे फाही ॾेई छॾी। इसराइल ईरान जंग ख़लीज सहकार काउंसिल जो इजलास अॼु रियाद में थींदो। इजलास में ईरान इसराइल छिपकाइण ऐं उन जे असरनि जो जाइज़ो वरितो वेंदो। सेक्रेटरी GCC मोहम्मद बासित अल बदवी चयो आहे त ईरान ते इसराइली जारियत आलमी कानून जी भञकड़ी आहे। आलमी बिरादरी ईरान इसराइल छिपकाइण घटि कराइण लाइ किरदारु अदा करे। ईरान इसराइल छिपकाइण सबबि ख़िते जे अमन खे ख़तरो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त जल्द ईरान ऐं इसराइल विच में मुआहिदो थी वेंदो। ॿई मुल्क जंगबंदी करे सघनि था। जहिड़े नमूने भारत ऐं पाकिस्तान खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आंदो, ईअं ई ईरान ऐं इसराइल खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते अमन मुआहिदो करायो वेंदो। अमरीकी इसराइल जे हर हाल में हिमायत जारी रखंदो। जो बाइडन इंतिज़ामिया केतिरा ई मामला ख़राब कया जेकी ॿीहर ठीकु कया वेंदा। हू घणो कुझु कंदो आहे पर क्रेडिट नाहे ॾिनो वेंदो। इसराइली हमलनि जो जवाब ॾेई संजीदा ॻाल्हियूं अॻिते वधायूं वेंदियूं। ईरान, कतर ऐं ओमान खे मौक़िफ़ खां आगाह करे छॾियो। फर्री ख़बरू इदारे सां ॻाल्हाईंदे ईरानी आला उहिदेदार जो चवणु आहे त ईरान वाज़े करे छॾियो आहे त हमले जी हालत में ॻाल्हियूं न कयूं वेंदियूं। अमरीका सां जंगबंदी लाइ राब्तनि में एटमी ॻाल्हियुनि लाइ शुरू कराइण बाबति कतर ऐं ओमान खां मुतालबे जो ख़बरूं ग़लति आहिनि।
सिंध जे मुख़्तलिफ़ जेलनि में करप्शन में मुलविस एहलकारनि खिलाफ़ वॾो एक्शन। IG जेल लांडी जेल में करप्शन मुलविस एहलकारनि खे मुअत्तल करण जो हुकुम ॾेई छॾियो। हेड कांस्टेबल तारिक गुजर, कांस्टेबल राशिद चिंगारी, निसार थनोली, वज़ीर कलोहड़ो, अल्ताफ़ सुंगरो, अता लाशारी, सिराज लाशारी ऐं नियाज़ मोहम्मद मुअत्तल IG जेल, सेंट्रल जेल कराची, हैदराबाद ऐं सखर जेल में मौजूद करप्ट एहलकारनि बाबति तफ़सील तलब करे वरिता। सदस्य चवणु आहे त मरहलेवार करप्शन में मुलविस आफ़ीसरनि ऐं एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई अमल में आंदी वेंदी। लाड़काने में हथियारबंदनि जी फायरिंग में SHO मीरपुर बुरडो थाणो मारिजी वियो। सिविल लाइन थाणे जे हद SHO SP चौक वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि कार ते फायरिंग कई। फायरिंग में मीरपुर बुरडे थाणे जो SHO नज़ीर हुसैन चांडियो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी SHO खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते दम ॾेई छॾियो। पुलिस जो चवणु आहे त SHO नज़ीर हुसैन चांडियो फॉरेंसिक लेबॉरेटरी में प्रॉपर्टी जमा कराइण लाइ आयो हो, जिते मथस हमलो कयो वियो। लकी गुलाम शाह भरसां ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां फायरिंग में नीगर क़तल ॻोठ गुलाम हैदर खोसो में खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां जहिड़ो थी पियो। फायरिंग जे नतीजे में 5 वरनि जो फरहान खोसो मारिजी वियो। पुलिस 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। बांग खोसो भरसां मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल। न्यू मांझी शाख वटि हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान हबीबुल्ला खोसो खे क़तल कयो। वाक़े में जवाबदार फरार। पुलिस लाश पंहिंजी तहवीर में वठी इस्पताल मुंतक़िल कयो। ॾोहारिन नौजवान खे मारण बैदि एतिराफ़ी वीडियो जारी करे छॾी। सदस्य चवणु आहे त हबीबुल्ला मुख़बरी कई, जंहिं तां खेसि क़तल कयो वियो। जाम नवाज़ अली भरसां 2 मासूम ॿार शाख में ॿुॾी फोत। दिलोर माइंडर मां निकिरंदड़ शाख में पेट तिरकड़ सबबि 2 ॿार ॿुॾी विया। ॻोठाणनि ॿारनि खे कढी इस्पताल मुंतक़िल कयो। डॉक्टरनि पारां फोत थियण जी तस्दीक। फोतिन में 4 वरनि जी सदफ़ ऐं 5 वरनि जो अफ़राद शामिल। घर में रोज़ राड़ो मची वियो। रिपड़ी वेझो मानी देर सां ॾियण ते माउ खे क़तल कंदड़ बेरहम पुट गिरफ़्तार। पुलिस मक़तूल ज़रीना जे पुट पप्पू पंवर खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार माउ खे क़तल करण जो एतिराफ़ कयो आहे। वधीक जांच जारी आहे। जोही में मुड़ुस ऐं ॾेर हथां क़तल। आमना बबर जे कातिल जी गिरफ़्तारी लाइ लेडी हेल्थ वर्कर जो मुज़ाहिरो। लेडी हेल्थ वर्कर जो तालके इस्पताल आॾो एहतजाज, नारेबाज़ी। संदसि चवणु आहे त आमना खे संदसि मुड़ुस ऐं ॾेर क़तल करे वाक़े खे आपघात जो रंग ॾिनो। मामले जो नोटिस वठी कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॾखण वेझो ॻोठ सालार जखरो जे रहवासियुनि जो 2 नीगरनि जी बाज़ियाबी लाइ धरणो। नीगर काशिफ शाह ऐं राबेल चन्ना जे वारसनि जो बस स्टैंड वटि मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक करे छॾियो। रतोदेरो शिकारपुर रोड बंदि सबबि ट्रैफ़िक जाम। अॻवाननि जो चवणु आहे त 2 नीगरनि खे ईद ॾियारे अगवा कयो वियो। धाड़ेल 50 लख भुंग तलब कयो आहे। पुलिस मदद करण लाइ तयारु नाहे। मामले जो नोटिस वरितो वञे।